सलाम से ये देखो कथा अल्लाह ताला दे रहमत की निशान रात को रमजान शरीफ जेके पंहिंजो मत पाण जन्नत राज्य जे लाइ ऐं ॾींहंनि जे लाइ मलाइका रोइन फरिश्ता रोइन सरकार फरमायो त रमज़ान शरीफ पूरो थींदो आहे फरिश्ता रोईंदा आहिनि अरे तोखे फरिश्ते जो छा वेंदो रमज़ान शरीफ जी रहमत असांखे गुनाह बख़्शंदा असांजा बख़्शंदा भलायूं कंदा असां पाननि सां थियनि मलाइका पुकारो हाणे एॾी ॻाल्हि आहे इहा ॿुधी सुभाणे लाइ कॾहिं ॿुधाइण मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजी उमत आयो इन जे करे ॾाढो सभिनी मलाइक इन करे था रोअनि त मदीने जे साईं जे उमत खां भली शइ तमामु थी वई एॾो कंदो रमज़ान शरीफ़ पाण फरमायूं त रमज़ान शरीफ़ जॾहिं पूरो थींदो आहे त ज़मीन आसमान में रोईंदा आहिनि अर्ज़ कयो क़िबला जो पाण फरमायूं त मुंहिंजे उम्मत जे रोज़ेदारनि जूं दुआऊं ऐं अमल ज़मीन में रोईंदी आहे त आसमान में रोईंदी आहे उहे घटि में ॾिठा पर वरी असांखे काथे नसीब थियो मुर्शिद करीम जे दर ते मुर्शिद में अहिड़ो कामिल जो कुरान शरीफ़ जी नज़र सां ॾिसंदे हदीस मुबारक जी नज़र सां ॾिसंदे हदीस मुबारक जे रोशनी में कुरान शरीफ़ जे रोशनी में हिन कामिल मुर्शिद खे ॾिसंदे जंहिंजो वार वार मदीने जे साईं जी सुनत सुभान अल्लाह इन्हनि हस्तियुनि सां मुंडन वाईंदा आहिनि शुरू खां वाईंदा आहिनि पाण फरमायूं त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो मोमिन वली बानो हीअं जो पुरसरात खां लॻंदो त भरिसां दोज़ख जे कतार वारा माण्हू ॿधा पिया हूंदा जेके जहन्नम में किरंदा गुनाह हूंदा ग़लतियूं हूंदियूं इनाम न मिलंदो सज़ा मिलंदी हाणे ॿधा बीठा आहिनि त हिननि खे वठी वञूं त हिकिड़ो मोमिन गुज़रंदो त उन्हनि मां हिकिड़ो सुञाणे दावा कंदुसि साईं मूंखे त सुञाणे हल लॻा मदद कर ॿधिजी वियो आहे दुनिया में पानी प्यारियो मां बाबा वो दुआ जा हक़ चवंदो अल्लाह सही हुनजे दुआ ते उनखे बख़्शे छॾियो ये उन्हनि खे पानी प्यारियो पर ॿी हदीस मुबारक में आहे त हिकिड़ो गुनाहगार रहीम कंदो मुंहिंजा रब मूंखे बख़्श अल्लाह ताला जिब्राईल अलैहिस्सलाम खे फरमाईंदो त इन खां पुछ त जे मुंहिंजे कंहिं रब्बानी आलिम पाने सां मोहबत हुयसि त उनजी सिफारिश खे छॾियां अल्लाह फरमाईंदो भला उनखे वञी दस्तरखाने ते गिरह खाई आयो आहे त छॾे ॾियां लंबी हदीस आहे त हे जेके गिरह खाऊं था हिते हे जेको हिते अचूं था पिया जंहिंजे नाले मशहूर शरीआत साईं फरमायो त निभाउ वेले ईंदो आहे रोज़ा बि नसीब रोज़ो बि ईमान ऐं मोमिन खे नसीब थींदो आहे ईमान वारे खे राति जो क़ुरान बि नसीब पाण फरमायो त रमज़ान शरीफ़ आहे जेको रोज़ा रखंदो ईंदो रमज़ान शरीफ़ में राति जो तरावीह में क़ुरान पढ़ंदो ईंदो रमज़ान ऐं क़ुरान ख़ुदा ते आॾो वेंदा सिफारिश कंदा कंदा जो जन्नत छॾींदुसि उहो हिते नसीब थियो आहे अॼु क़ुरान मजीद जे ख़तम शरीफ़ जी महफ़िल आहे इंशाअल्लाह ताला अॼु जेके आया आहियो जंहिं मोहबत सां आया आहियो जंहिं कदे मुबारक ते आया आहियो जंहिं कलाम पाक जे शान जे ख़ातिर आया आहियो
इंशाअल्लाह ताला माखे त यकीन आ अॼु तुंहिंजा असांजा बेड़ा पार घणी तकलीफ़ करण जो इरादो कोन्हे। असुल में तव्हांखे मुबारक कई रमज़ान शरीफ़ जी ख़तम क़ुरान शरीफ़ जी क़ुरान शरीफ़ जे महफ़िल में शामिल थियण जी ऐं अल्लाह ताला ॿियो फरमायो आहे त इन्हनि खे मुंहिंजा मलाइक में मुबारक ॾींदा कंहिं महिल जंहिं महिल रब ॾे ॾींदा त अल्लाह तख़ाफ़ू तूं न डिॼ अॻिते तुंहिंजे लाइ ख़ौफ़ कोन्हे वला तहज़नू ग़म न कर जेको पोइ छॾे आयो आहे अब शुरू तोखे त मुबारक हुजनि बिल जन्नत लती कुलकुल तू अगुन ओ उन जन्नत तूं जंहिंजो रब तोखां वाइदो कयो आहे मुर्शिदनि जा सचा दिलासा थींदा मदीने जे सोने घोट जूं ॻाल्हियूं सचियूं रब जा वाइदा सचा तोखे असांखे इहो नसीब थींदो। दुआ कयो त हे आसान मुबारक क़यामत ताईं आबाद हुजे फैज़ सां आबाद हुजे हीअं तव्हां जहिड़ा आशिक़ ईंदा रहनि निमाज़ूं पढ़ंदा रहनि ज़िक्र कंदा रहनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि एकात वारा जेके वेठा आहियो कुझु नसीब आयो कीअं पंहिंजो सॼो कारोबार पंहिंजा सभु कम पंहिंजा सभु तालुक मस्जिद जी चाव ते छॾे आया अंदरि अची ख़ुदा जे घर में वेही अल्लाह सां रब करीम सां लहू लॻाए वेही रहिया आहियो। पंहिंजो मुर्शिद कामिल खे फरमाए मशहूर वारो साईं एतिकाफ़ वारनि जे लाइ त रब फरमाईंदो आहे त मां तव्हां सभु कुझु छॾे ॼण मुंहिंजे दर ते वेठो आहियां त मां बि सभिनी खां वधीक ॾींदोमांइ तूं अंदरि वेठो आहे एतिकाफ़ वारा तूं ॿाहिरियों कमु चङाई वारो नथो करे सघे पर अल्लाह साईं फरमाए थो त जेके ॿाहिरि नेकी वारा कम आहिनि उहे सवाब मस्जिद में अंदरि मिलंदा। सुभान अल्लाह। तव्हांजे एतिकाफ़ खे क़बूल फरमाए तव्हां बि असांखे दुआऊं कजो आलम इस्लाम खे दुआऊं कजो पाण खे घर खे बचड़नि खे मशहूर शरीफ़ वारे साईं जी जुमिल औलाद खे जुमिल तालिबनि खे जुमिल जमायत खे क़यामत ताईं सिलसिले खे दुआ कजो त दीन सां अमन सां इश्क सां निस्बत सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत सां दरगाह शरीफ़ क़यामत ताईं आबाद बालत करीमन हिन महफ़िल खे क़बूल फरमाए तुंहिंजे कलाम पाक जे शहादत पूरे करण जी साल रमज़ान शरीफ़ में नसीब थी आहे हिन ते जमायत ख़ुशी कई आहे ऐं नींगरनि ख़ुशी कई आहे असांजो वार वार पहुचियो आहे त तो केॾो कर्म कयो आहे रमज़ान शरीफ़ नसीब कयो थी तरावी सुन्नत महबूबनि जी नसीब कई थी उन में क़ुर मजीद नसीब कयो थी वरी सॼे क़ुर जो ख़तम बि नसीब कयो थी। अॼु हिन ख़ुशी जी महफ़िल आहे मुंहिंजा मालिक जो क़ुर असांखे साणी करे ॾियनि क़ुर जी शफ़ा असांखे अदा फरमाइजांइ क़ुर जी मदद असांखे अदा फरमाइजांइ क़ुर शरीफ़ जो नूर असांखे अदा फरमाइजांइ क़ुर शरीफ़ जी छान असांखे नसीब फरमाइजांइ। जमात जे मथां करण जी नज़र बीमारनि खे शफ़ा औलाद बेदीननि खे दीन बेहया ग़रीबनि ज़रीफ़नि खे अमन सॼी जमात खे अमन दुआऊं क़बूल हर कंहिंजो अचल क़बूल विकू क़बूल जेको तोखां घुरनि उहो अता फरमा दुख दर्द परेशानियूं जमात जो असांखे दूर फरमाए मुल्क ते रहम फरमाए मुस्लमाननि ते रहम फरमाए मुंहिंजा मालिक जेको मथां पर्दो रखियो अथई रहमत जो शफ़क़त जो इहो क़ाइमु फरमाईंदो आहे। अल्लाहुम्मा सल्लि बिसदरिकल जमील रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। जमात के मुबारक